अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH में तव्हां सभिनी खे वरी कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिब ज़ख़्मी कुते जो इलाज कामरेड फरमान अली जखराणी जी इतला ते लाइव स्टॉक टीम पहुची वई। ऑपरेशन दौरान कुतो फोत थी वियो। ॻोठ गामण खान जखराणी में इंसानियत ऐं रहमदिली जो नुमाया मिसाल उन वक़्तु ॾिसण में आयो जॾहिं समाजी अॻवान कामरेड फरमान अली जखराणी हिकु सख़्त ज़ख़्मी कुते खे ॾिसी फौरी तौर ते डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर मुनीर अहमद दहाणी सां राब्तो करे खेसि सूरतहाल खां बाख़बर कयो। डॉक्टर मुनीर अहमद दहाणी जी हिदायतुनि ते लाइव स्टॉक खाते टीम जंहिंमें डॉक्टर यूसुफ दुनारी ऐं डॉक्टर सादिक अली कोसो शामिल वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी कुते जो मुआइनो कयो, इलाज शुरू कयो। डॉक्टर यूसुफ दुनारी मूजिबि कुते खे जंग में शदीद इंफेक्शन हुयो जंहिंसां हंगामी ऑपरेशन कयो पर इंफेक्शन वधीक हुजण सबबि कुतो ऑपरेशन दौरान ई जान बचाए न सघियो ऐं फोत थी वियो। डॉक्टर दहाणी वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त जान बचाइण लाइ पूरी कोशिश कई वई। समाजी हल्कनि पारां कामरेड फरमान अली जखराणी जी इंसानियत भरे कदम ऐं लाइव स्टॉक टीम जी बदशनासी खे साराहियो वियो जॾहिं त अवामी हल्कनि चयो त जानवरनि सां बि इंसान वारो सलूक करणु घुर्जे छो त उहे बि जानदार आहिनि। अॻिमें केतिरनि ई शहरनि अपील कई त ज़ख़्मी ऐं बेज़बान जानवरनि जी सार संभाल लाइ हुकूमत ऐं समाजी इदारा वधीक क़दम खणनि।